अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो दियोमालाई किरदार सिराज, मुरतब ताज जोयो। छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। इंतिसाब सिराज जो उन सपने जे नाए जेको हर सांजावंद सिंधीअ जो सपनो आहे। हर इस्तेसाल खां आजी सुखी सताबी खुशहाल ख़ुदि अख्तियार ऐं सुकारी सिंध ताज जोयो। न का झल न पल न को राउर ॾेह में, आणियो विझन आहुरे रोड़ियो रता गुल, मारू पाण अमुल मले रोन मरकणो। शाह लतीफ़। छपाईंदड़ पारां सिंधी अदबी बोर्ड सिंध जे सांजावंद ऐं बरख अदीबनि शाइरनि ऐं फ़नून लतीफ़ा सां वाबस्ता आला शख़्सियतुनि बाबति एंथोलॉजी शाया करण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे नामवर आलिम, स्कॉलर, कहाणीकार, नावल निगार, ड्रामा नवीस ऐं लिसानियात जे माहिर सिराज लक मेमण बाबति हीअ एंथोलॉजी पिणु उन सिलसिले जी हिकु कड़ी आहे ऐं हीउ अहम कमु सिंधी ॿोलीअ जे नामियारे शाइर अदीब ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जे सेक्रेटरी मोहतरम ताज जोए साहब खे सौंपियो वियो, जंहिं मुख़्तसिर वक़्त अंदरि हीअ एंथोलॉजीज़ मुकमल करे बोर्ड जे हवाले कई, जंहिं लाइ इदारो संदसि थोराइतो आहे। सिराज मेमण सिंध जी हिकु कदावर शख़्सियत थी गुज़रियो आहे, जंहिं लिसानियात ऐं अफ़सानवी अदब जे मैदान में तमामु वॾो कमु कयो आहे। उनखां सवाइ उहा बोर्ड जी ख़ुशनसीबी आहे जो सिराज मेमण सिंधी अदबी बोर्ड जे उन्हनि अवाइली ख़िदमतगारनि मां आहे जन 1950 ईस्वीअ खां पोइ वारे ॾहाके में सिंधी अदबी बोर्ड जे बुक स्टॉल ते इंचार्ज ऐं असिस्टेंट सेक्रेटरीअ जी हैसियत में सिंधी ॿोली ऐं अदब जी वाध वीज लाइ पंहिंजूं समूरियूं सलाहियतूं कमु आंदियूं। उनखां अलावा रिसाले टिमाही महिराण जा शुमारा इन ॻाल्हि जा शाहिद आहिनि त सिराज साहब जनाब मोहम्मद इब्राहिम जोए जो साथी बणिजी संदसि रहनुमाई हेठि न रुॻो टिमाही महिराण खे मयारी बनाइण जी कोशिशि कई, पर हिन केतिरा किताब अंग्रेज़ीअ मां सिंधीअ में बि तर्जुमो करे ॾिना, जिन में SP छबलाणी जो किताब सिंध जी इक़्तिसादी तारीख़ ऐं दुनिया जा अज़ीम अफ़साना वग़ैरह अची वञनि था। मोहतरम ताज जोए सिराज लक मेमण जी ज़िंदगी, उन जी शख़्सियत, ॿोली ऐं अदब लाइ कयल कलमी ऐं अदबी पोरे बाबति संदसि ज़िंदगीअ में तोड़े वफ़ात खां पोइ अदीबनि, आलिमनि ऐं सहाफ़ियुनि जा लिखियल मज़मून तोड़े मोहतरम सिराज मेमण जा मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि ते लिखियल ख़ाका, कुझु कहाणियूं ऐं शाइरी शामिल करे हिन एंथोलॉजीअ खे तयारु कयो आहे। सिराज मेमण जी क़दुरु शनासीअ तौरु ताज जोए जे सहेड़ियल एंथोलॉजीअ खे आउं पंहिंजे अयामकारीअ में शाया करे फ़ख़्रु महसूसु करियां थो। उन लाइ आउं सिंधी अदबी बोर्ड जे इज़त माब चेयरमैन क़िबला मखदूम जमील ज़मान साहब जो निहायत अहसानमंद आहियां, जंहिं पंहिंजनि मुफ़ीद मशवरनि सां नवाज़े हिन इशाअती मरहले खे आसान बनायो। उमेद त सिंधी अदबी बोर्ड पारां शुरू कयल एंथोलॉजी जोड़े ऐं शाया करण जो हीउ सिलसिलो सिंध जे अदबी हल्के ऐं आम पढ़ंदड़नि खे पसंदि ईंदो। अलाह ॾितो विघियो सेक्रेटरी 15 अगस्त 2013 ईस्वी। सिराज जीवन झलक। नालो सिराज लक मेमण। वालदा जो नालो मोहम्मद याकूब न्याज़ मेमण। अदबी नालो सिराज। जनम जो हंधु टंडोजाम। जनम जी तारीख़ 24 अक्टूबर 1933 ईस्वी। वफ़ात कराची 2 फरवरी 2013 ईस्वी। तालीम BA ऑनर्स, MA इकनॉमिक्स, LLB। पेशो अगूणो CSP ऑफिसर रिटायर्ड, वकालत, सहाफ़त, अगूणो एडिटर रोज़ाना हिलाल पाकिस्तान कराची। अदबी हैसियत नावल निगार, कहाणीकार, शाइर, नाटक नवीस, माहिर लिसानियात, मुहक़िक़, नक़ाद ऐं सहाफ़ी। तसनीफ़ूं, तर्जुमा सिज ॾखण मां थो उभिरे। तर्जुमो कृष्ण चंद्र जो नावल 1953 ईस्वी। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ SP छबलाणीअ जे किताब जो तर्जुमो 1958 ईस्वी। चूंड अमरीकी अफ़साना ग़ुलाम रब्बानी आगरे सां गॾु तर्जुमो 1958 ईस्वी। ए दर्द हलिया कहाणियूं 1962 ईस्वी। इल्म मुआशियात 1964 ईस्वी। सिंधी ॿोली तहक़ीक़ 1964 ईस्वी। ॿियो छापो 2009 ईस्वी। पढ़ा ॾोसो ई सॾु नावल 1970 ईस्वी। ॿियो छापो 1981 ईस्वी। टियों छापो 1988 ईस्वी। चौथों छापो 2011 ईस्वी। पंजों छापो 2013 ईस्वी। मरण मूसिया नावल 1988 ईस्वी। ॿियो छापो गॾियल पढ़ा ॾोसो ई सॾु सां
2013 ईस्वी। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल नावल 1988 ईस्वी, ॿियो छापो 1999 ईस्वी। अठूं माण्हू कहाणी 1985 ईस्वी, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवर नावल सेप्टेंबर 1999 ईस्वी। मुंहिंजी दुनिया मर्ग तर्शना नावल अगस्त 1990 ईस्वी। प्यासी धरती रमंदा बादल ट्रियोलॉजी नावल पहिरियों छापो 1988 ईस्वी, ॿियो छापो 2011 ईस्वी। ज़ुल्फ़कार अली भुट्टो ॿारनि लाइ 1992 ईस्वी। बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी अणछपियल। हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज अणछपियल। हिलाल पाकिस्तान अख़बार जे एडिटर तौर लिखियल एडिटोरियल। हिलाल पाकिस्तान अख़बार जे एडिटर तौर लिखियल एडिटोरियल रती जी रिहाण कालम, सियासी मंज़रनामो कालम ऐं मज़मून, शाह लतीफ़ जे हवाले सां मज़मून ऐं मकाला, ॿोलीअ बाबति मज़मून ऐं किताबनि जा मुहाग वग़ैरह। सिराज सिंध जी तारीख़ साज़ शख़्सियत मुहाग। जदीद सिंधी अदब जे हवाले सां जिन शख़्सियतुनि खां हद खां वधीक मुतासिर रहियो आहियां ऐं जंहिंजे ॿोलीअ फ़िक्र फ़हम डिक्शन ऐं असलूब सचाई ऐं सुचेताईअ मूं ते सभ खां वधीक असरु कयो आहे, तन में मोहम्मद इब्राहिम जोयो, शेख अयाज़ ऐं सिराज मेमून शामिल आहिनि। सिंध ऐं सिंधी ॿोलीअ सां सचो इश्क़ रखंदड़ दानिश्वर, कहाणीकार, नावल निगार, मुहक़िक़, मुतरजम, कानूनदान ऐं माहिर लिसानियात सिराज जो पूरो नालो सिराज उल हक़ वलद मोहम्मद याक़ूब मेमून आहे। सिराज 24 अक्टूबर 1933 ईस्वीअ ते टंडे जाम ज़िले हैदराबाद में जनम वरितो हो। संदसि वालिद मोहम्मद याक़ूब न्याज़ पंहिंजे वक़्त जो बहितरीन तालीमदान ऐं इल्म अदब सां अथाह चाह रखंदड़ हिकु आलिम शख़्स हो, जंहिंजो तर्जुमो कयल दीवान हाफ़िज़ सिंधी अदब में यादगार हैसियत रखे थो। हिन मुख़्तसर किताब में मोहम्मद याक़ूब साहब न रुगो फ़ारसी ज़ुबान जे आला पाए जे शाइर हाफ़िज़ शिराज़ीअ जी जामे सवाना उमिरि ॾिनी आहे, पर संदसि ग़ज़लनि जे साम्हूं सिंधी शाइस्ता नसर में उन्हनि जो तर्जुमो बि ॾिनो आहे। हिन ग़ज़लनि जे तर्जुमे सां गॾु ग़ज़लनि में कतब आयल लफ़्ज़नि जी माना बि ॾिनी आहे, जंहिं करे हाफ़िज़ शिराज़ीअ जे ग़ज़लनि खे सम्झण में वॾी सहूलियत पैदा थी पई आहे। मोहम्मद याक़ूब मेमून ॿोलीअ सां गॾु ग्रामर जो बि वॾो ॼाणू हो। सिराज जी ज़िंदगीअ जो मुतालियो कबो त मालूम थींदो त मथज़ पंहिंजे वालिद जे मिज़ाज ऐं इल्मियत जो गहरो असरु हो। सिराज जो शुरूअ खां वठी लिखण पढ़ण सां गहरो वास्तो रहियो। प्राइमरी तालीम दौरान ई संदसि वालिद हिन जे मन में पंहिंजी माउ ॿोलीअ जो लाज़वाल इश्क़ पैदा करे छॾियो हो। सिराज पंहिंजी किताब सिंधी ॿोली 1964 ईस्वीअ में इंतिसाब में उन ॻाल्हि जो जंहिं मुहबत सां ज़िक्र कयो आहे सो पढ़ण वटि आहे। दिलि चाहे थी त उहो सॼे जो सॼो इंतिसाब हिते नकुल करे छॾियां त जीअं संदसि वालिद तोड़े सिंधी ॿोलीअ सां सिराज जे इश्क़ जो पस मंज़र पढ़ंदड़नि जे अखियुनि अॻियां आॾो उभिरी अचे। मूंखे ॿोलियुनि जो इश्क़ हिकु तरह सां विरसे में मिलियो आहे। मुंहिंजे पहिरें उस्ताद उन विरसे खे संभालण ऐं सहें दग लॻाइण जो हिकु अजीब दिलि लुभाईंदड़ तरीक़ो आंदो हो। सिंधी अलिफ़ बे सेखारण लाइ पंहिंजे हथनि सां शीशे जे फ्रेम सां हिकु बंदि पेती ठाहियईं, बिल्कुलु पेंडोरा जे पेतीअ जहिड़ी, जंहिंजे ॿिनि पासनि मां आर पार ॿ काठ जूं निड़ांडियूं फरमोटीअ वांगुरु थे फिरियूं। उन्हनि ॿिनि निड़ांडियुनि ते थुल्हो ड्राइंग कागज़ वेड़ियल हो। उन कागज़ में ॿ कालम हुआ। हिकु कालम में संदसि हथ सां कढियल रंगीन तस्वीरूं हुयूं ऐं उन्हनि जे साम्हूं ॿिए कालम में अलिफ़ बे जा मौज़ून अखर। हिकु निड़ांडीअ खे हथ सां फेराइण सां तस्वीरूं ॿिए निड़ांडीअ तां डोड़ंदियूं पहिरींअ ते वेड़जंदियूं वेंदियूं हुयूं, ऐं जॾहिं कागज़ जो उहो वेड़ो पूरो थींदो हो त वरी ॿी निड़ांडीअ खे फेराइण सां तस्वीरूं उन पासे डोड़ण लॻंदियूं हुयूं। ऐं आउं हैरत सां सॼो ॾींहुं उन जादूअ जे शीशे में अखियूं पायो वेठो हूंदो हुउसि। उहो हो मुंहिंजो सिंधी ॿाराणो। इन पेंडोरा जे पेतीअ मुंहिंजे ज़हन में हमेशह लाइ तजसुस ऐं ॻोल्हा क्यूरियोसिटी जो उमंग पैदा कयो। उहो पहिरियों मुकमिल ऐं शफ़ीक़ उस्ताद आहे, मुंहिंजो बहितरीनु दोस्त ऐं वालिद मोहम्मद याक़ूब न्याज़। पर उस्ताद जे सबक़ जो मवाद वरी मुंहिंजे माउ जी अता कयल मिठड़ी ॿोली हुई। उन करे ही किताब मनसूब करियां थो पंहिंजी माउ ऐं पीउ जे नाले, जिन ज़िंदगीअ में ॿियनि बख़्शिशुनि खां सवाइ मूंखे सिंधी ॿोली बि अता कई। सवसरन पाए जे तंद बराबरि तोरियां, अटल ओॾाहीं थिए उटल ओॾाहीं थिए जिते ॿीजल बुराई।
अहिड़ीअ रीति सिराज इब्तिदाई तालीम ॻोठ में वालिद खां वरिती ऐं चौथे अंग्रेज़ीअ ताईं उते पढ़ण खां पोइ वधीक तालीम हासिल करण लाइ नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में दाख़िल थियो। जितां मैट्रिक कयईं उन ज़माने में मैट्रिक लाइ बि यूनिवर्सिटी इम्तिहान वठंदी हुई ऐं सिराज मैट्रिक में सॼी यूनिवर्सिटी में 3 नंबर आयो ऐं खेसि 30 रुपया स्कॉलरशिप मिली। हिन जो ख़्यालु साइंस पढ़ण जो ऐं संदसि अंदर में फिज़िक्स में स्पेशलाइज़ेशन करे साइंसदान बणजण जी ख़्वाहिश कर मोड़े रही हुई, पर संदसि पीउ वटि पैसा कोन हुआ, उन करे साइंस पढ़ी न सघियो। हिन पार्ट टाइम नौकरियूं कयूं ऐं मास्तरी बि कई। हिन इंटर सरवरी इस्लामिया कॉलेज हाला मां ॾिनो। उन लाइ बि सिराज हिकु इंटरव्यू में इज़हार कयो आहे त पहिरें ॾींहुं दाख़िला लाइ वियो ऐं वरी ॿीहर इम्तिहान वक़्तु वियो ऐं होशियारु हुअण करे इम्तिहान पास करे वरिताईं। ईअं BA ऑनर्स बि नौकिरी कंदे ई ॾिनई। जॾहिं सिराज अञा BA जो शागिर्दु हो, यानी 1951 ईस्वी धारे त हिन सिंध जे बर्ख लेखक मोहम्मद उस्मान डीपलाई जे इदारा इंसानियत में प्रूफ पढ़णु, VPU करणु, अंग्रेज़ी ऐं उर्दूअ मां किताबनि तर्जुमो करण जो कमु कयो, जंहिं लाइ खेसि 1 रुपयो रोज़ानो उजरत मिलंदी हुई। 1951-52 ईस्वी वारो ज़मानो हो जो हिन डीपलाईअ जे प्रेस ऐं इदारे में वेही कृष्ण चंद्र जो नाविल सिज ॾखिण मां थो बिरे, चीन जे हारियुनि खे ज़मीन कीअं मिली ऐं इंसानियत जी तारीख़ वग़ैरह तर्जुमा कया, जेके डीपलाई साहब ई छपाया हुआ। उते ई डीपलाई साहब जी प्रेस ते सिराज जी सिंध जे हिकु ॿिए अज़ीम इंसान ऐं अदीब मोहम्मद इब्राहिम जोए सां मुलाक़ात थी, जेको डीपलाई साहब जो घाटो दोस्त हो ऐं अक्सर क़ुरान प्रेस में ईंदो रहंदो हो। डीपलाई साहब खे सिराज जा तर्जुमा ॾेखारिया, जेके ॾिसी उहो ॾाढो ख़ुशि थियो। पोइ हू जॾहिं बि प्रेस ते ईंदो हो त सिराज खां नवनि तर्जुमनि जो ज़रूरु पुछंदो हो। उन ई ज़माने में जोए साहब सिराज खे पंहिंजो किताबु सेव सिंध सेव द कॉन्टिनेंट पढ़ण जे लाइ ॾिनो। सिराज हिकु हंधि लिखियो आहे त उन किताब मुंहिंजी ज़हनी माहौल में हिकु तूफ़ान बर्पा करे छॾियो ऐं मूं नका कई हम न तम हफ़्ते 10 ॾींहंनि में रातियूं जागी उहो किताबु तर्जुमो करे असुल किताब सां गॾु खेसि मोटाए ॾिनमि। हू का घड़ी त अजीब नज़रुनि सां घूरींदो रहियो। पोइ हिकु मुर्ख सां चयईं, चरिया हीअ किताब त ज़ब्त थियल आहे। अफ़सोस उहो तर्जुमो शायदि जोए साहब खां पननि में हेठि मथे थी वियो ऐं अॼु ताईं छपिजी न सघियो। जोए साहब सां शनासाई सिराज खे 1953 ईस्वी में सिंधी अदबी बोर्ड में छिके वठी आई, जिते हिन अची बोर्ड जो किताब घर संभालियो ऐं उन खां पोइ 1955 ईस्वीअ खां 1957 ईस्वीअ ताईं कराची ऑफिस में सिंधी अदबी बोर्ड जो असिस्टेंट सेक्रेटरी बि थी रहियो। उन ई दौरान हिन MA इकनॉमिक्स ऐं LLB में दाख़िला वरिती ऐं उन ई सां गॾु 1957 ईस्वीअ में CSSP जे इम्तिहान में बि वेठो ऐं क्वालीफाई कयईं। उन ई अरसे में सिराज साहब 1 यूनिट जे मुखालिफ़त वारी मुहिम में भितियुनि ते पोस्टर हणंदे गिरफ़्तार बि थियो ऐं 16-17 ॾींहं जेल जी हवा बि खाधियूं आहिनि। सिराज 1958 ईस्वीअ में CSS जो इम्तिहान पास करे बोर्ड जी नौकरी छॾे इनकम टैक्स ऑफिसर तौरु ट्रेनिंग लाइ लाहौर वियो ऐं पुठियां संदसि जाइ ते शमशीर हैदरी बोर्ड में आयो। ट्रेनिंग वारे दौर जूं यादूं दोहराईंदे सिराज पंहिंजे तर्जुमे जी पोरीअ जो ज़िक्र कयो आहे। हू लिखे थो, उन ज़माने में मुंहिंजे नंढे भाउ अब्दुल हक खे TB थी पई। उन ई ज़माने में TB जे इलाज लाइ नयूं दवाऊं मैदान ते आयूं हुयूं, जन सां हिन मूज़ी मर्ज़ जो मुकमल इलाज थी थिए सघियो, पर दवाऊं ॾाढियूं महांगियूं हुयूं ऐं घणे मिक़दार में खाइणियूं हुयूं। इब्राहिम जोए खे मुंहिंजी माली हालतुनि जी ख़बर हुई, सो बोर्ड जे तरफ़ां कुझु किताबनि जे तुर्त तर्जुमे लाइ लेटर ॾियारे मोकिलियाईं। ॾींहुं राति हिकु करे 3 किताब तर्जुमो करे ॾिनामांसि। उन्हनि मां हिकिड़ो किताबु शायदि अमरीकी आखाणियुनि चूंड अमरीकी अफ़साना जो ऐं ॿियो शी स्टूप्स टू कनक्योर ऐं टियों शायदि स्कूल स्कैंडल हो। उन्हनि किताबनि जे पैसनि मूंखे भाउ जे इलाज कराइण में वॾी मदद ॾिनी। सिराज साहब मोहम्मद इब्राहिम जोए जो रफ़ीक़कार दोस्त ऐं वॾो मुतरिफ़ रहियो आहे, जंहिंजो ज़िक्र कंदे हिकु हंधि लिखे थो, 1955 ईस्वीअ खां 1957 ईस्वीअ ताईं बोर्ड जे असिस्टेंट सेक्रेटरीअ जी हैसियत में मूं हिन सां गॾिजी ऐं हिन जो ज़ेर दस्त थी कमु कयो आहे। उन खां अॻु बि 2 साल बोर्ड जे बुक स्टॉल ते मैनेजर तौरु रही संदसि ज़ेर दस्ती कई अथमि। उन्हनि 4 सालनि में मूं हिन शख़्स जे बिना वेझो रही संदसि शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुअनि खे ॾिठो ऐं जाचियो आहे। संदसि महिनतूं, संदसि पोरिया ऐं संदसि मक़सद जा
चोटी रहण जा करिश्मा ॾिठा अथमि ऐं नतीजे तौरु हिकु अहिड़ो इंसानु साम्हूं ॾिठो अथमि जेको हद दर्जे जो वतन परस्त आहे, पर जंहिंजे वतन परस्ती हिकु अजीब नए वतन परस्ती आहे। उनखे हीअं सम्झो त उन वतन परस्तीअ खे पंहिंजो हिकु जिस्म आहे, हिकु रूह आहे ऐं हिकु इख़लाक़ आहे जेका साह वारी आहे, जंहिंखे ॾिसी ऐं ॿुधी सघिजे थो, जंहिंखे हथु लाहे महसूसु करे सघिजे थो, जेका हथु ॾिघेरे अव्हां खे छुही सघे थी, जेकॾहिं छुहा न बि थिए तॾहिं बि पंहिंजी मौजूदगी महसूसु कराए थी। सिराज इनकम टैक्स ऑफिसर तौरु पंहिंजी सलाहियतुनि मूजिबि पाण खे इनकम टैक्स जे मामलनि में मञायो। जॾहिं जनरल याहिया ख़ान 1970 ईस्वीअ में मुल्क जी पहिरीं सिफ़ जे 303 ऑफिसरनि खे फ़ारिग़ कयो त उन्हनि में सिराज मेमण जो नालो बि शामिल हो, जंहिंखे जबरी तौरु रिटायर कयो वियो, छो जो संदसि ख़िलाफ़ इल्ज़ामनि में मुख्य इल्ज़ाम सरकारी मुलाज़मत में हूंदे क़ौम परस्त तरक़ी पसंद अदबी तहरीकुनि में हिसो वठणु ऐं क़ौम परस्तीअ जे मौज़ूअ ते लिखणु हो। आमरियती दौर में लिखणु वाक़ई ॾोह हूंदो आहे, छो त सचनि लेखकनि जो लिखियलु सच आमरनि खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं सिराज सां बि ईअं ई थियो। सिराज पंहिंजे नावलनि जे प्यालाजीअ, प्यासी धरती, रमदा बादल जे पेश लफ़्ज़ में पंहिंजे लिखण वारे ॾोह ऐं उन जे पादाश में नौकिरी वञण जो पस मंज़र कुझु हिन रीति बयानु कयो आहे। मौली अब्दुल वाहिद एडिटर नई ज़िंदगीअ जे ज़ोरावरी ऐं शमशीर हैदरी जॉइंट एडिटर जे उरह ज़ोराईअ ते खेनि हिकु कहाणी नई ज़िंदगीअ में इशाअत लाइ ॾिनमि। कहाणी जंग जे मौज़ूअ ते हुई, पर उहा ॻाल्हि विसरी वियुमि त नई ज़िंदगी सरकारी पर्चो हो। शमशीर जी बि मजबूरी सम्झां थो, जेकॾहिं कहाणी न छपे हा त साणसि शिकायत कोन करे हा। हिन कहाणीअ जे पछाड़ी ॿ जुमिला बदिलाए छॾे कहाणी मरी वई। हिन कहाणीअ जे पछाड़ी ॿ जुमिला बदिलाए छॾे कहाणी मरी वई। सॼो इम्पैक्ट ख़तमु थी वियो, कहाणी लिखण तां अरवाह खजी वियो, ऐं माठि थी वियुसि। गच अरसो त लिखण ते दिलि न थिए थी। कुझु वक़्त खां पोइ बीमार थी पियुसि, इलाज कराइण लाइ लंडन पहुतुसि। उते ख़बर पई त नई ज़िंदगीअ वारी कहाणी जेका शमशीर बेज़र बणाए छॾी हुई ऐं मुंहिंजनि ॿियनि कहाणियुनि ऐं मज़मूननि जी सरकारी सतह ते छंड छाण पई थिए। फाइल जो पेट भरिजी फाटण ते हो। उन फाइल में उहे किस्तवार मज़मून बि हुआ जेके कारवान ऐं मेहरान रोज़ाना अख़बार में छपजंदा रहिया हुआ। उन सां गॾु उर्दूअ में जेके झुलूं थींदियूं रहियूं से बि फाइल जो पेट भरींदियूं वयूं। कुझु सालनि खां पोइ उन फाइल जो दीदार नसीब थियो, तॾहिं सभु हक़ीक़तूं साम्हूं आयूं। ख़ैर, जॾहिं मोटी आयुसि त उन फाइल जे तुफ़ैल 303 में नालो अची वियो। ॾाढी कावड़ आयमि। उन कावड़ में पढ़ाॾो सोई सॾु नाविल लिखणु लॻुसि। हेॾां 303 वारी इंक्वायरी हलंदी रही, होॾां रोज़ सिफ़नि जा सिफ़ा लिखंदो रहियुसि। उहो बि अजीब इतफ़ाक़ थियो जो जंहिं ॾींहुं 3 अप्रैल 1970 ईस्वीअ ते नाविल लिखी पूरो कयुमि, उन साॻिए ॾींहं ते नौकिरीअ तां रिटायर थियण जो परवानो मिलियो। नाविल नवंबर 1970 ईस्वीअ में शाया थियो हो। नौकिरीअ मां फ़ारिग़ थियण खां पोइ सिराज कुझु वक़्तु वकालत कई ऐं पंहिंजे वक़्त जो कामयाबु वकील थी रहियो। वन यूनिट जे ख़ात्मे ऐं सिंध जी सूबाई हैसियत जे बहालीअ खां पोइ 1971 ईस्वीअ में पीपल्स पार्टीअ जी हुकूमत इक़्तिदार में आई त उन मुंशी अब्दुल शकूर वकील खां रोज़ानी हिलाल पाकिस्तान अख़बार ख़रीद करे पीपल्स पब्लिकेशन कंपनीअ जे हथ हेठि कराचीअ मां जारी करण जो फ़ैसिलो कयो। ज़ुल्फ़कार अली भुट्टे शहीद सिराज खे घुराए अख़बार जो एडिटर थियण लाइ चयो ऐं सिराज पंहिंजी शर्तनि ते मुकमिल आज़ादीअ सां एडिटर थियणु क़बूलु कयो। 1 अप्रैल 1972 ईस्वीअ खां सिराज रोज़ानी हिलाल पाकिस्तान जे एडिटर तौरु न रुॻो वाघ अची संभाली, पर हिन हिलाल पाकिस्तान अख़बार ज़रिए जदीद सहाफ़त में नवां अछूता लाड़ा बि आंदा। अली अहमद बिरोईअ जे लफ़्ज़नि में सिराज साहब न फ़क़ति अख़बार खे चमकायो, पर संदसि साख ऐं सर्कुलेशन ॿिन्हिनि खे 4 चंड लॻाए छॾियईं। सिराज साहब अख़बार लाइ जदीद तरीन 4 कलर यूनिट वारी प्रेस लॻाई, अख़बारी स्टाफ खे वेज बोर्ड मूजिबि पघार ॾिना, अख़बारी मुलाज़िमनि खे ईद बोनस ॾियण जी शुरूआति कई, 2 हाकर भाइरनि खे अख़बार जी विरासत ऐं विकिरे जो कमु सौंपियाई, जंहिंजी मुश्ताक न्यूज़ एजेंसी अॼु अख़बारी दुनिया जी मारूफ़ एजेंसी तौरु कमु करे रही आहे। अख़बार जा 60 खां 100 सिफ़नि ताईं एडिशन बि कढियाई। साॻीअ तरह उहो क्रेडिट बि सिराज साहब ॾे वञे थो त हिन नसीर एजाज़, फ़कीर मोहम्मद लाशारी, असलम आज़ाद, रऊफ़ निज़ामाणी, GN मुग़ल, हिदायत मंगी ऐं ॿियनि खे सहाफ़त जे मैदान में मुतारिफ़ करायो,
जेके पंहिंजे दौर जा बेबाक सहाफ़ी साबित थिया। ख़ुदि अमर जलील तस्लीम कयो आहे त खेसि कालम निगारीअ जे मैदान में सिराज ई वठी आयो। उन हवाले सां सिराज खे जदीद सिंधी सहाफ़त खे नओं जनम ॾियारींदड़ या जदीद सिंधी सहाफ़त जो बानी सॾणु वधा न थींदो। 1977 ईस्वीअ में जॾहिं एशिया जे मॉडल डिक्टेटर ज़ियाउल हक़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी हुकूमत ते राताओ हणी उन जो तख़्तो ऊंधो कयो त सिराज कंहिं डिक्टेटर जी डिक्टेशन वठण बदिरां हिलाल पाकिस्तान जे एडिटरशिप ताईं इस्तीफ़ा ॾेई छॾी ऐं वापसि अची वकालत जे शोबे सां लाॻापिजी वियो ऐं उमिरि जे आख़िरी अरसे ताईं सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील थी रहियो। इनकम टैक्स कानून ते संदसि महारत ॾिसी खेसि उन मज़मून जे मैदान में इंसाइक्लोपीडिया सॼो वेंदो हो। सिराज सिंधी अदब जी घण पासाई शख़्सियत थी रहियो हो। हू बहितरीन कहाणीकार हो। संदसि कहाणियुनि जो पहिरियों मजमूओ 1961 ईस्वीअ में ए दर्द हलिया जे नाले सां शाया थियो ऐं ॿियो मजमूओ अठूं माण्हू 1985 ईस्वीअ में शाया थियो। अहिड़ीअ तरह जदीद सिंधी अदब में सिराज सभ खां वधीक तख़लीक़ी ऐं तारीख़ी नाविल लिखिया ऐं उहो पहिरियों सिंधी लेखक हो जंहिं टिनि नाविलनि ते ॿधल प्यासी धरती रमंदा बादल जे नाले सां सिंधी नाविलनि जी पहिरीं ट्रायलॉजी लिखी। सिराज सिंध जे तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पेश करे सिंधी नौजवाननि में सिंध जी तारीख़ पढ़ण जो शौक़ु पैदा कयो। जन माण्हुनि सिंध जी तारीख़ अॻु में न पढ़ी हुई तन सिराज जा नाविल पढ़ी पोइ ई सिंध जी तारीख़ में दिलचस्पी वरिती। सिराज जो पहिरियों जगमशहूर नाविल पढ़ाॾो सोई सॾु नवंबर 1970 ईस्वीअ में छपियो। हीउ नाविल सिंध ते अरगूननि ऐं तुरखाननि जी कहरी दौर जी तारीख़ खे अफ़सानवी अंदाज़ में पेश करे थो। संदसि ॿियो नाविल मरण मूसिया 1988 ईस्वीअ में छपियो जेको पढ़ाॾो सोई सॾ जी तोसी एक्सटेंशन सम्झणु घुरिजे। उन खां सवाइ मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल ऐं तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल संदसि अहम नाविल आहिनि ऐं जेके टेई नाविल धार धार तोड़े ट्रायलॉजीअ जी सूरत में केतिरा ई छापा छपजी बेहदि मक़बूलियत माणे चुका आहिनि। सिराज केतिरा ई ड्रामा पिणु लिखिया ऐं अकबर जे हयातीअ जो हिकु ॾींहुं उनवान वारो ड्रामो इन अंग्रेज़ीअ मां तर्जुमो कयो। उन खां सवाइ मिर्ज़ा कलीज बेग ऐं अर्जन शाह खां पोइ ऐं शेख अयाज़ खां अॻु मंज़ूम ड्रामो संगीत नाटक तुंहिंजी तंद तवार उनवान सां सिराज ई लिखियो। संदसि ड्रामनि पंहिंजे दौर में वॾी मक़बूलियत माणी। उन खां सवाइ सिराज मुआशियात बाबति बि हिकु किताबु 1964 ईस्वीअ में लिखियो हो जेको BA इकनॉमिक्स जे शागिर्दनि जे निसाब ते रखियल हो जंहिंमें पहिरियों भेरो सिराज साहब इल्म मुआशियात जा सादा सिंधी इस्तिलाह मुतारिफ़ कराया हुआ। हिकु सुठे मुतर्जम जे हैसियत सां सिराज केतिरा ई किताब तर्जुमो कया जिन में चीन जी हारियुनि खे ज़मीन कीअं मिली, चूंड अमरीकी अफ़साना, ॾखिण मां थो सिजु उभिरे कृष्ण चंद्र जो नाविल ऐं डॉक्टर SP छबलाणीअ जी मशहूरु किताब इकनॉमिक कंडीशन इन सिंध 1595 टू 1984 ईस्वी जो तर्जुमो सिंध जी इक़्तिसादी तारीख़ अची वञनि था। उन खां सवाइ हिन मोहम्मद सरवर AK बिरोही ऐं ॿियनि केतिरनि ई अदीबनि ऐं आलिमनि जा केतिरा ई इल्मी ऐं अदबी मज़मून तर्जुमा कया जंहिंजी इल्मी अदबी दुनिया में वॾी अहमियत रही आहे। सिराज जे नाविलनि ऐं अफ़साननि जा मजमूआ अफ़सानवी अदब में तमामु घणी अहमियत जा हामिल आहिनि। सिराज पंहिंजी सहाफ़ती ज़िंदगीअ में रोज़ानी हिलाल पाकिस्तान जो एडिटर रहण दौरान अहम मसइलनि ते एडिटोरियल लिखण खां सवाइ रतीअ जी रिहाण ऐं मुला जी डोड़ ऐं जागो अख़बार में सियासी मंज़रनामो जे सिरे सां सवें मज़मून कालम लिखिया। हिन सीन मीम लाहूतीअ जे नाले सां बि काफ़ी मज़मून कालम लिखिया। सिराज शाइरी पिणु कई। बिस्मिल संदसि तख़ल्लुस हो। हिन कराचीअ खे सिंध खां धार करे वफ़ा खां हवाले करण जे मौक़े ते कराची नाले तारीख़ी ऐं अहम नज़म लिखियो हो। संदसि कुझु गीत नज़म आज़ाद नज़म ऐं मंज़ूम तर्जुमा मिलनि था जिन ते तफ़सीली तरह धार लिखण जी ज़रूरत आहे। सिराज ॿारनि ऐं जवाननि लाइ महताब अकबर राशिदीअ जे चवण ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टे बाबति हिकु किताबड़ो बि लिखियो जेको सकाफ़त ऐं सियाहत खाते 1990 ईस्वीअ में शाया कयो। सिराज कॾहिं बि पंहिंजो को किताबु कंहिं सरकारी इदारे पारां न छपिरायो। उन करे इन किताब जे ॿिनि अखरनि में कड़ो सच बयानु कंदे लिखियो आहे त जॾहिं अदी महताब अकबर राशिदीअ मूंखे जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते ॿारनि ऐं नौजवाननि लाइ किताबु लिखण लाइ चयो त आउं ज़हनी तरह पाण खे हिकदमि उन लाइ तयारु न करे सघियुसि। उन जा ॿ सबब हुआ। हिकिड़ो त उहो किताबु हुकूमत तरफ़ां शाया थियणो हो ऐं ॿियो किताबु हुकूमत तरफ़ां छपिजे सो हूअं ई पंहिंजी सनद ऐं अफ़ादियत विञाए वेंदो आहे।
छाकाणि त उनखे हुकूमती प्रोपेगेंडा जो हिसो सम्झी नज़रअंदाज़ करणु हाणे हिकु मामूल ऐं हिकु हद ताईं सही मामूल बणिजी वियो आहे। ॿी ॻाल्हि त मरहूम भुट्टे साम्हूं जा नाता 1956 ईस्वीअ खां 1979 ईस्वीअ ताईं कुझु अहिड़ा रहिया आहिनि जो उन्हनि खे बयानु करण में ग़ैर जानबदार रहणु मुमकिन कोन्हे। हिकिड़ो नंढड़ो मिसाल वठो, आउं सिंध जी ॻाल्हि कंदो हुउसि ऐं हू पाकिस्तान जी ॻाल्हि कंदो हो ऐं सिंध जे ग़ुलामीअ जे सबबनि जी ॻाल्हि कंदो हो। आउं हिनखे संदसि हवाले सां सिंधी हुजण जे जोखिम जो चितार ॾींदो हुउसि ऐं हू मूंखे सिंधी हुजण जे हवाले सां ॿियनि जे भेट में अ स्मॉल मैन ऑफ स्मॉलर प्रोविंस जो वेण ॾींदो हो। उन माना में आउं नंढो माण्हू हुउसि। आउं हिन सां बेहिजाब थियण जो सोचे बि न थे सघियुसि ऐं हू मूंखे बेहिजाब मुखातिब थी चई ॾींदो हो, आई हैव सिंध विदाउट एपस्ट्रोफ ऑफ नेपियर। हीउ अजीब माण्हू हो जेको सिंध सदियुनि खां सेमिनार बाबति प्यार अली अलाना खे चवणु लॻो त सेमिनार न बि थियो त बि तुंहिंजी नौकिरी सलामत रहंदी, पर जेकॾहिं सेमिनार थियो ऐं सिंध जे मान मर्तबे मुताबिक़ न थियो त पोइ तुंहिंजे नौकिरीअ जी ख़ातिरी नथो ॾेई सघां। अहिड़े शख़्स ते लिखण ई जोखम खां ख़ाली न आहे ऐं ख़ासि करे मूं जहिड़े माण्हूअ लाइ जंहिं लाइ सिंध काइनात जे वजूदनि जी तारीख़ में सभ खां वॾो वजूद आहे ऐं जेको पंहिंजे ज़ाती ख़ालिस ज़ाती बुनियादनि ते उहो चवंदो रहियो त जनाब भुट्टो जेकॾहिं सिंधी न हुजे हा त खेसि फाही कॾहिं बि न चाढ़ींदा। उहो सिंधी हो, उन करे फाही चढ़ी वियो। खणी हिन ख़ुदि फाही ॾींदड़नि लाइ पंहिंजी समूरी ज़िंदगी वक़ुफ़ करे छॾी हुजे। निराण ते इहे 2-3 लीकूं जेके सिंधी हुजण जो बरमला ऐलान कंदियूं आहिनि, ज़ुबान जी उहा अदायगी जेका कंहिंजे सिंधी हुजण जी चुगली हणंदी हुजे, फाहीअ जो वॾे में वॾो जवाज़ बिल्कुलु इस्तहक़ाक़ आहे। फाहीअ जो वॾे में वॾो जवाज़ बल्कि इस्तहक़ाक़ आहे। उहे आहिनि चंद मुंझारा जन मूंखे अदी महताब जे चवण खे मोटाइण ते उभारियो हो, पर पोइ हिन हिकु ॿी ॻाल्हि कई जंहिं हणी वञी हंधु कयो। आउं सिंध हुकूमत पारां एतिरो न जेतिरो पंहिंजे पारां थी चवां ऐं हीउ किताबु मूं लिखियो। लिसानियात जे हवाले सां सिराज जी अहम तसनीफ़ सिंधी ॿोली 1964 ईस्वीअ में छपी, जंहिं सिंधी अदब में ॿोलीअ जी इर्तिका जे हवाले सां नवां बहस छेड़े छॾिया। हिन किताब में पहिरियों भेरो हिन सिंध जे वॾनि आलिमनि सां इख़्तिलाफ़ कंदे सिंधी ॿोलीअ खे संस्कृत मां निकितल ज़ुबान, दरावड़ी कुल जी ज़ुबान ऐं सामी सथ जी ज़ुबान वारा नज़रियनि ऐं मफ़रूज़नि खे रद्द कयो ऐं सिंधी ॿोलीअ खे सिंध जी असलूकी बुनियादी ॿोली करार ॾिनो। संदसि राय खे शुरू में जन आलिमनि क़बूल न कयो हो, तन बि काफ़ी तहक़ीक़ खां पोइ आख़िर में अची साॻी ॻाल्हि कई, जेका ॻाल्हि सिराज जी इल्मी ॼाण जी मंता जो वॾो सबूत आहे। सिराज जे हिन किताब खे पाकिस्तान राइटर्स गिल्ड पारां इनाम पिणु मिलियो हो ऐं 2009 ईस्वीअ में हिन किताब जो अंग्रेज़ी तर्जुमो पिणु शाया थियो आहे, जेको संदसि फर्ज़ंद अमजद सिराज कयो आहे ऐं उनखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी छपायो आहे। सिराज ज़िंदगीअ जे आख़िरी सालनि में 2 अंग्रेज़ी किताब लिखी मुकमिल कया। हिकु हिस्टोरी ऑफ सिंध एंड सिंधी लैंग्वेज, ॿियो बायोग्राफी ऑफ एन अननोन सिंधी। सिंध जे हिन आशिक़ ऐं बावकार अदीब 2 फरवरी 2013 ईस्वीअ ते असुरवेल दिलि जे दौरे सबबि नेशनल मेडिकल सेंटर कराचीअ में लाॾाणो कयो। खेसि 4 फरवरीअ ते गिज़री क़ब्रिस्तान डिफेंस कराचीअ में मिटीअ मां हवाले कयो वियो। सिराज जे लिखण सां इब्तिदा खां वठी मूंखे इश्क जे हद ताईं चाह रहियो आहे। जॾहिं पाकिस्तान एकेडमी ऑफ लेटर्स इस्लामाबाद ख़त लिखी मूंखे सिराज ते 150 सिफ़नि जो किताबु लिखण लाइ चयो हो त मूं हिकदमि किताबु लिखी ॾियण जी हाम भरे वरिती हुई। मथां वरी डॉक्टर फ़ाहमीदा हुसैन बि मूंखे उत्सायो हो ऐं पोइ मूं सिराज बाबति ऐं सिराज जो छपियल मवाद गॾु करणु शुरू करे ॾिनो हो, पर अफ़सोस जो संदसि ज़िंदगीअ में मथसि किताबु लिखण जी सआदत हासिलु न करे सघियो हुउसि ऐं सिराज असां खां मोकिलाए हिकु अहिड़े ॾे हलियो वियो जितां लतीफ़ साईंअ जे लफ़्ज़नि में न ख़बर न ख़्वाब न को ओठी आयो। सिराज जे लाॾाणे खां पोइ मूंखे अहसासु थियो त मूं जेका कोताही कई आहे उनजो अज़ालो थियणु घुरिजे ऐं ईअं अदी फ़ाहमीदा हुसैन ऐं पाण वटि गॾु कयल मवाद ऐं सिराज जे विछोड़े खां पोइ रिसालनि ऐं अख़बारुनि में संदसि बाबति छपियल मवाद सहेड़णु शुरू कयुमि। डॉक्टर फ़ाहमीदा हुसैन कराचीअ वारे घर तां मुख़्तलिफ़ अख़बारी कतरूं कटिंग्स वटसि मौजूदु
सिराज बाबति मवाद, सिराज जो छपियल मवाद, नई ज़िंदगी रिसाला ऐं अख़बारुनि जा जुल्द बंद बंडल खणी आई। सिराज जा कालम, रतीअ जी रिहाण, मुला जी ड्रोड़ ऐं सियासी मंज़रनामूं त मुंहिंजे दोस्त अयाज़ आलम अबड़े पननि ते कटे पेस्ट करणु शुरू कया ऐं मूं सिराज बाबति तोड़े सिराज जा लिखियल मज़मून, कहाणियूं, ड्रामा, शाइरी, सिंधी ऐं अंग्रेज़ीअ में लिखियल छपियल मवाद गॾु करण ऐं फ़ोटो स्टेट कराइणु शुरू कयो त मूं वटि सिराज जा हेठियां रीति किताब तयारु थी विया। सिराज बाबति अॻु छपियल ऐं वफ़ात खां पोइ छपियल मज़मूननि, कालमनि, तासुरनि, अख़बारुनि ऐं रिसालनि जे एडिटोरियलनि ते ॿधल किताब। सिराज ऐं सिंधी ॿोली, सिंधी ॿोलीअ बाबति सिराज जे लिखियल मज़मूननि ऐं मथस थियल तनक़ीदी मज़मूननि जो किताब। सिराज जे अदबी ऐं तनक़ीदी मज़मूननि, मुहागनि ऐं ख़ाकनि जो किताब। सिराज जे नाटकनि ते मुश्तमिल किताब, सिराज जी शाइरीअ जो किताब, सिराज जे अंग्रेज़ी मज़मूननि जो किताब, रतीअ जी रिहाण, कालमनि जो किताब, सियासी मंज़रनामूं, कालमनि जो किताब, मुला जी ड्रोड़ ऐं ॿियनि कालमनि जो किताब। इन विच में सिंधी अदबी बोर्ड जे इंतिज़ामिया मूंखे सिराज ते एंथोलॉजी तयारु करण लाइ ख़त लिखियो ऐं मूं सिंध जो दियोमालाई किरदारु सिराज उनवान सां हिकु एंथोलॉजी तयारु करे उनखे किताबी सूरत ॾिनी आहे, जंहिंमें हेठियूं मवाद शामिलु कयो अथमि। माण्हू मेघमल्हार, सिंध जे मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि, पीर असामुद्दीन राशिदी, मोहम्मद इब्राहिम जोए, मखदूम तालिबुल मौला, ग़ुलाम मोहम्मद गिरामी ऐं तारिक अशरफ बाबति ख़ाका। राति सितार नहाणी, सिराज जूं 3 नंढड़ियूं कहाणियूं, तूं बि हिक ॾींहं जी ॻाल्हि, राति सितार नहाणी ऐं नई लोक कहाणी। शाइरी, सिराज जा 2 नज़म, प्रेम पार्क में, कराची। महान ॾातदणी, सिराज बाबति संद ज़िंदगीअ में लिखियल मज़मून, तासुर ऐं मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में पढ़ियल मज़मून। वॾी विथोआम, सिराज जी वफ़ात बाबति छपियल मज़मून। वियो वणजारो ओहरी, सिराज बाबति तासुरात, तॾहिं ते लिखियल ऐं छपियल। लेजेंड, सिराज खे सलाम, सिराज बाबति रिसालनि ऐं अख़बारुनि में छपियल एडिटोरियल ऐं नोट। हीअ किताब मूं सिराज जो कर्ज़ ऐं पाण ते फ़र्ज़ु सम्झी सहेड़ियो आहे। जेकॾहिं मुंहिंजे प्यार जो ही पोरियो सिंध वटि साबित पियो त आउं पाण खे भागवंद सम्झंदुसि। हिन किताब जी कंपोज़िंग सिंधी ॿोलीअ जे नामियारे क़ौमी शाइर नियाज़ हमायूनीअ जे फ़र्ज़ंद परवेज़ नियाज़ कई आहे, जंहिं लाइ आउं संदसि निहायत थोराइतो आहियां। ऐं सिंधी अदबी बोर्ड जे इंतिज़ामिया ऐं ख़ासि करे सेक्रेटरी अलहद ते वघे साहब जो बि थोराइतो आहियां, जन मूंखे सिंध जे नामियारे स्कॉलर सिराज मेमून जी शख़्सियत ऐं इल्मी पोरिये ते एंथोलॉजी तयारु करण जो कमु ॾिनो। उमेद त हिन एंथोलॉजीअ ज़रिए सिंधवासी, सिंध जे क़दावर आलिम सिराज मेमून जे इल्मी ऐं अदबी पोरिये खां चङीअ रीति वाक़िफ़ थींदा ऐं किताब सिंध जे नई नस्ल लाइ लाभाइतो साबित थींदो। ताज जोयो, 5 अगस्त 2013 ईस्वी, हैदराबाद, सिंध।